सखर एसएसपी सखर आईजी सिंध खां शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिल शेरू महर जी गिरफ़्तारी लाइ 50 लख रुपया इनाम रखण जी सिफ़ारिश करे छॾी। एसएसपी इरफान अली समो चयो त शेरू महर जी गिरफ़्तारीअ लाइ सखर ऐं शिकारपुर जे कचे में ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे। साफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जो शाह बेले में ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन जिते पुलिस ऐं धाड़ियलनि विच में फायरिंग जी ॾे वठि पिणु थी। एसएसपी ॿुधायो त शाह बेले जे कचे में कार्रवाईअ दौरान जवाबदारनि पुलिस ते रॉकेट फायर कया, जंहिं ते पुलिस तरफ़ां बि जवाबी फायरिंग कई वई, जंहिंखां पोइ जवाबदार कचे वारे इलाइक़े तरफ़ फरार थी विया। एसएसपी मूजिबि सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिल शेरू महर जी गिरफ़्तारी लाइ 50 लख रुपया इनाम रखण जी सिफ़ारिश कई वई आहे, जंहिं जे लाइ आईजी सिंध खे बि ख़त लिखियो वियो आहे। यादि रहे त हलंदड़ साल अगस्त में सहाफ़ी जान मोहम्मद महर ते ऑफिस खां घर वेंदे क्वींस रोड ते कातराणो हमलो कयो वियो, जंहिं में शहीद थी वियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।